दफ़ो ॿीहर भली कार जी जुनेद कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं ठीकु आहियो? ख़ैरियत? जी कीअं था ॾिसो तव्हां हे जेकी सकाफ़त जा रंग आहिनि? बिल्कुलु तमामु घणी ख़ुशी बि थिए मेहरान टीवी जे स्टूडियो में अची करे। हिकु त सकाफ़त जो ॾींहुं आहे, सिंधी टोपी अजरक, ऐं वरी जेको स्टूडियो में अचण खां पोइ जेके सकाफ़त जा रंग आहिनि उहे ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी बि थिए। अच्छा भला हाणे जिन असांजे मेहरान टीवी जे अंगणनि ते जंहिं महिमाननि पेर भरे आया आहिनि ऐं असांखे जॉइन कयो आहे, तव्हां उन्हनि जो तारीफ़ कराईंदा हलो भला। मूंसां स्पोर्ट्स जे प्रोग्राम में गॾु बि हूंदा आहिनि ऐं तमामु स्पोर्ट्स जो वसी तजुर्बो ऐं पाण तमामु घणी ख़िदमत भी कई है सिंध धरती जी स्पोर्ट्स के मैदान में। सिम नदीम साहब, सर कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल। और आप तमाम लोगों का शुक्रिया, मेहरान टीवी का, मुर्तज़ा मजबूर साहब जो डायरेक्टर प्रोग्राम है, उनका भी शुक्रिया कि वो इस किस्म की क्रिएशन करते रहते हैं और पूरे सिंध से मकसद ढूंढ के लोगों को लेकर आते हैं। तो ये एक बहुत बड़ा कारनामा है। देखिए आप यहाँ पर जो हमारे म्यूजिशियन बैठे हुए हैं हमारे साथ, मतलब उसमें भी सिंध की सकाफ़त की अक्कासी हो रही है। उन चीज़ों में भी जो सिंध के अंदर हमारा जो पुराना ट्रेडिशन था, चीज़ें थी उसमें शामिल थी, तो वो लोग भी बैठे हुए। तो ये मैं सब लोगों को यहाँ पर जो मेहरान टीवी को और तमाम टीम को मुबारकबाद पेश करता हूँ। सर बिल्कुल इंशाल्लाह, और हमारी बातें भी होंगी और सिंध कल्चर के हवाले से भी हमारे दूसरे मेहमानों का भी तारुफ करा। गुलाम कादिर ओठो साहब पाण नात ख़्वान भी आहिनि ऐं सिंगर भी आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत हिननि जो आवाज़ आहे। तव्हांखे भली कार चऊं था, छा चवंदव न असांजी जेकी सकाफ़ती रंग आहिनि हिननि जे बारे में? अक्सर करे हर प्रोग्राम इहो ई चवंदो आहे त सजण ई साणे कंहिं हणासी विसरे हेफ़्तनी खे होए वतन जनी विसारियो। सिंध जी सकाफ़त, सिंध जी सूंहं मुंहिंजी सुञाणप आहे, असां सभिनी जी सुञाणप आहे ऐं इहो ई चवंदो। जी तमामु बहितरीनु। अच्छा हिननि सां गॾु वेठा आहिनि पंहिंजो वली मोहम्मद चंग नवाज़ आहिनि, पाण तमामु ख़ूबसूरत चंग वॼाईंदा आहिनि। जुनेद तव्हां कीअं आहियो? हीउ जेको ईद ॾियारो आहे मुर्तज़ा साहब असांखे घुरायो आहे, ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। हेॾां हे मटियूं, हे मटकियूं, हे खीर वारा मंधोणियूं, हीअ सभु ॾिसी करे असांखे पंहिंजो जबल कुस्तान यादि अची वियो। बिल्कुल सकाफ़त जंहिं महिल ॻाल्हि थींदी आहे त सकाफ़त में जंहिं महिल म्यूज़िक जी ॻाल्हि थींदी आहे त जेको तव्हां जेको चंग आहे इहो बाक़ाइदे सिंधी सकाफ़त जी अक्कासी करे थो। बिल्कुलु सही, क़दीमी साज़ आहे। असां हिनखे संभालियो पिया अचूं। 30-35 साल थिया आहिनि, मुंहिंजा शागिर्द बि आहिनि, मां हिनखे वॼाईंदो थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे? तक़रीबन मूंखे हाणे 30 साल थी विया आहिनि हिनखे वॼाईंदे। भला असांजे प्रोग्राम में अची तव्हांखे कीअं पियो लॻे? ॾाढी ख़ुशी थी आहे। अलाह साईं आबाद करे हिन मेहरान चैनल खे जेको असांखे घुराए निर्वार कनि था। अच्छा त पोइ भला हाणे तव्हांजे चंग खां ई शुरूआत था कयूं। माशाअल्लाह सां तव्हां ख़ूबसूरत एॾो चंग वॼाईंदा आहियो, छा ॿुधाईंदव? ज़बरदस्त, तमामु बहितरीनु माशाअल्लाह। ऐं तमामु मुश्किल बि आहे वॼाइण ऐं बाक़ाइदे जेको सिंधी सकाफ़त जी म्यूज़िक चइजे उन मां हिकु ई म्यूज़िक आहे। इहो आहे धुन तव्हांखे ॿुधाएसीं। असांजा इहो मतिलबु ॿोल मूंखां सवाइ ॿियो अहिड़ो कोन कंदो आहे जेको चंग में। माशाअल्लाह माशाअल्लाह। ॿ पंहिंजा शागिर्द ठाहिजो, छो त इहो कमु हलंदो रहे, सकाफ़त जारी रहे। माल कयो। ऐं मूं वटि हिकिड़ी नंढड़ी बि मूं वटां सिखी उहा इस्लामाबाद वई हली आहे। बाक़ी मुंहिंजा 4 शागिर्द ॿिया बि आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु बहितरीनु। अच्छा गुलाम कादिर साहब असां वटि मौजूदु आहिनि, हींअर तव्हां असांखे सकाफ़ती गीत ॿुधायो।
सजी सुरगा सिंध बिटाई घोट जी सिंध बिटाई असां मौज भरियो मेहरान सदा वहे न सिंध में सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन असाले सिंध वतन आहे असाले सिंध वतन आहे असांजे रूह ते पातल असाले ॼण बदन आहे असांजे रूह ते पातल असाले ॼण बदन आहे इहाई आज़मी मुंहिंजी हो इहाई आज़मी मुंहिंजी इहो मुंहिंजो गगन आहे सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन हो पंहिंजो जमालो आ सिंध सां हो जमालो हो पंहिंजो जमालो आ अजरक सां हो जमालो हो पंहिंजो जमालो आ टोपीअ सां हो जमालो हो पंहिंजो जमालो आ पटके सां हो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो हो पंहिंजो जमालो आ लाड़ सां हो जमालो हो पंहिंजो जमालो आ उत्तर सां हो जमालो वाह वाह जमालो बेश्त मुंहिंजिया इहो बाग़े अगन आहे इहो आहे अंदर मुंहिंजो इहो दिलि देस मुंहिंजो आहे बिना जंहिंजे उखाड़ो मां हो बिना जंहिंजे उखाड़ो मां वतन ई देस मुंहिंजो आहे सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन सोनी सिंधी पंहिंजी ॿोलिया ओ जमालो जंहिंमें जी जल्दी नी लोलिया ओ जमालो पंहिंजो जमालो बहारनि सां ओ जमालो पंहिंजो जमालो मज़दूरनि सां ओ जमालो हो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो हो पंहिंजो जमालो कराचीअ सां हो जमालो पंहिंजो जमालो वा सिंध सां हो जमालो वाह वाह जमालो साण प्यार वा ओ जमालो पंहिंजो साथ सिंधी हारियुनि सां ओ जमालो कारियूं ककियूं कुंडियूं मिया कारियूं ककियूं कुंडियूं मिया जेके वारा ॾींहो ॾींहनि अधियूं तंखे लहरलो दींदी कीन की जेके मेहार मेहार कन्नड़ीअ जूं तंखे लहरलो दींदी कीन की जेके मेहार मेहार
जमाल सां ओ जमालो पंहिंजो जमालो आसामी सां ओ जमालो पंहिंजो जमालो आशाह सां ओ जमालो पंहिंजो जमालो बेटाई सां ओ जमालो हो जमालो बाबा जमालो हो जमालो बाबा जमालो हो पंहिंजो जमालो वा सिंध सां ओ जमालो पंहिंजो जमालो आ मोरे सां ओ जमालो वहवा जमालो सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन सिंध वतन 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 सिंध वतन 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 सिंध वतन। बेहतरीन, तमामु ज़बरदस्त। कीअं लॻो तव्हांखे? बिल्कुलु तमामु बहितरीनु। अच्छा जुनेद, सिंध जे रांदियुनि जे बारे में छा चवंदव तव्हां? हाँ बिल्कुलु, हाणे थोरो रांदियुनि जो असांजो मौज़ू आहे त पोइ नदीम भाई खे बि असीं तंग कंदासीं। अच्छा, रांदियुनि जे हवाले सां ऐं सिंधी सकाफ़त ऐं मुनासिबत सां हिकिड़ी ख़बर आहे, उहा बि दोस्तनि खे ख़बर आहे, पर वरी बि हिकु दफ़ो उनखे हिते सेलिब्रेट कजे त केॾो मज़ो थी वेंदो। त पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं सिंधी क्रिकेटर टेस्ट क्रिकेट में डेब्यू कयो आहे। त दादू वासी असांजो दोस्त आहे ज़ाहिद महमूद भट्टी, असां उनखे उनजे घर वारनि खे सभिनी मुबारकबाद ॾींदासीं ऐं असांखे तमामु घणो फ़ख़्रु महसूसु थिए थो त पहिरियों सिंधी ॻाल्हाइण वारो रांदीगर जंहिं टेस्ट टीम पाकिस्तान में डेब्यू कयो आहे। ऐं नदीम भाई ॾेबींदा, नदीम भाई एक बहुत बड़ी अचीवमेंट, 70 साल से जिस चीज़ का इंतज़ार था कि कोई सिंधी प्लेयर जो टेस्ट क्रिकेट में पाकिस्तान को रिप्रेजेंट करे, वो क्रिकेट के जिसकी तारीख 200-300 साल पुरानी है, उसमें पहली दफ़ा कोई सिंधी प्लेयर उसने पाकिस्तान की टीम को रिप्रेजेंट किया है। क्या कहेंगे आप उसके हवाले से? हाँ बिल्कुल, देखें टेस्ट क्रिकेट की जो तारीख़ है वो तो पाकिस्तान बनने से पहले की है। जो अंग्रेज़ थे उन्होंने यहाँ पर क्रिकेट वगैरह शुरू की थी साउथ एशिया में, और जाहिद महमूद को बहुत बहुत मुबारक हो। और इसमें किसी हद तक मेहरान टीवी का भी जो है हाथ है, उसको क्रेडिट जाता है। आप भी मुसलसल और सुबह मेहरान में भी हम लोग जिक्र किया करते थे कि भाई जाहिद महमूद है, शाहनवाज धानी है, उनको मौका दिया जाए। क्योंकि देखिए प्लेयर जो है सब 19-20 हैं पाकिस्तान के अंदर ना, मकसद इतना कोई आउटस्टैंडिंग नहीं है और इतना कोई लोअर भी नहीं है जो टॉप की क्रिकेट खेल रहे हैं। तो ये सिर्फ मौके मिलने की ज़रूरत है, और जाहिद महमूद ने आज प्रूव भी किया। 4 विकेटें लिए उन्होंने इंग्लैंड के खिलाफ, और ऐसी पिच के ऊपर जिस पर 600 से ज़्यादा रन बन चुके हैं। तो मैं जो है मेहरान टीवी को भी इसमें जो है क्रेडिट दूंगा, और आपको भी दूंगा कि स्पोर्ट्स हाउस में जितना आपने जो है जाहिद महमूद और शाहनवाज धानी हैदराबाद के और सिंध के लोगों के लिए बोला है, तो अल्लाह ताला आपको इसका जज़ाए खैर देगा। सर थैंक यू सो मच। बिल्कुलु नाज़रीन, असां पूरी कोशिशि कई, जेको डिज़र्विंग आहे ऐं हक़ हो उनखे पंहिंजो हक़ु मिलियो, ऐं उन सां गॾो गॾु यादि कंदासीं उन जेको मेंटोर आहे, जो कोच आहे, जे तमामु घणी महिनत कई, परवेज़ अहमद चांडियो साहब, उन्हनि तमामु घणी कोशिशि कई। उनखां अलावा उन्हनि जो वॾो ब्रदर आहे ख़ालिद महमूद, जिन उन्हनि खे पूरी फाइनेंशियली मेंटली हर तरह सां उनखे सपोर्ट कयो। उनजे घर वारा ऐं उनजो दोस्त जेके उन सां वेझा आहिनि, उनजो अमड़, उनजो बाबू, जिन तमामु घणी महिनत कई। बहरहाल हिकिड़ो तमामु वॾो प्राउड आहे, तमामु फ़ख़्रु आहे त असांजो जेको पंहिंजो दोस्त सिंधी जंहिं टेस्ट टीम में पाकिस्तान रिप्रेजेंट कयो। अच्छा, ईअं बि आहे जुनेद जो हाणे ॾिसो सम्झो 4 ई सूबा गॾु थिया आहिनि, रांदीगर जेके आहिनि गॾु थिया आहिनि, त इहा त हिकिड़ी ख़ुशान ॻाल्हि आहे। बिल्कुलु तमामु घणी ख़ुशी ॻाल्हि आहे। शाह जो शेर आहे न त पंहिंजो साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, सिंध लाइ त दुआ आहे, वरी चए थो पंहिंजो करी मथे सिंध सुकार आलम सब आबाद करी, दोस्त में ठा दिलदार आलम सब आबाद करी। त जेको उन में दुआ आहे पहिरीं सिंध लाइ, वरी पूरे आलम लाइ आहे, त न सिर्फ़ु सिंध पर शाह चए थो आलम सब आबाद करी, त जेको सिंध लाइ दुआ कंदो आहे उहो पूरे आलम लाइ बि दुआ कंदो आहे। त असांखे ख़ुशी थींदी आहे त सिंध सां गॾो गॾु जंहिंमहिल असांजो पूरो पाकिस्तान में यूनाइटेड थींदो आहे त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं इहा शइ मिसिंग हुई त पाकिस्तानी टीम में जेको हुई पंहिंजो नुमाइंदगी, पख्तून भाउर बि हुआ, पंजाबी भाउर बि हुआ, पंहिंजो मुहाजिर बि हुआ, असांजा पंजाबी बि हुआ, असांजे सिंधी रांदीगरनि जी जेका हुई कमी उहा पूरी थी। ऐं असीं दुआ कयूं था त वधीक ॿिया जेके नौजवान छोकिरा आहिनि उहे बि कोशिशि कनि ऐं महिनत कनि ऐं पाकिस्तान टीम में पहुचनि। जी बिल्कुलु, इहा तमामु बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई आहे। असां वॾा बि हलंदासीं, हिननि खां पहिरियां ॻाल्हायूं था ऐं हिननि खां पुछूं था त तव्हां सकाफ़त जे हवाले सां जेकी पंहिंजो तयारियूं कयूं आहिनि उहे कहिड़ियूं कयूं आहिनि? जी बिल्कुलु, असां सकाफ़त जे लाइ पंहिंजो घरनि में अम्मा वारियूं त हथ ते भर्थ सुबंदियूं आहिनि, जी जी, टुक वारियूं रलियूं थी वियूं, भर्थ थी वियो, या जारनि में जेके कपिड़ा लॻंदा आहिनि। ऐं उन खां अलावा
असां पंहिंजे घर में हिन सकाफ़त वारे ॾींहं खे ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। पोइ असां वटि फैमिलीज़ बि ईंदियूं आहिनि, असांजा माइट बि ईंदा आहिनि, दोस्त आहिनि, पोइ गॾु वेही असां ॻाए वॼाए इन खे जेको आहे सेलिब्रेट कंदा आहियूं। बिल्कुलु तमामु घणी ख़ुशी थिए थी जॾहिं खां सकाफ़त ॾियारो असां मल्हाइणु शुरू कयो आहे त असांजे नौजवान नस्ल खे ख़बर पई आहे त असांजो जेको कल्चर आहे केतिरो रिच आहे, असांजो कल्चर केतिरो ज़बरदस्त आहे। जंहिंमहिल असां पंहिंजी अगरि डिज़ाइनिंग जी ॻाल्हि कजे, असांजे कपिड़नि जी ॻाल्हि कजे, तॾहिं त मुंहिंजे महबूब करीम फरमायो न त मूंखे सिंध मां जन्नत जी ख़ुशबू थी अचे। बिल्कुलु बिल्कुलु असांजो जी हिननि सां गॾु वली मोहम्मद साहिब जन वेठा आहिनि जेकी चंग नवाज़ आहिनि, तमामु ख़ूबसूरत चंग वॼाइनि था। त तव्हां हींअर वरी असांखे छा ॿुधाईंदव? हीउ जेको सकाफ़ती ॾियारो आहे इन में असांजा जेके ॿाहिरि विराईंदा कंदा आहियूं जेको प्रोग्राम, उन में रिली बि रखंदा आहियूं या मटको बि रखंदा आहियूं। पोइ उन में वरी नंढियूं छोकिरियूं वेंदियूं आहिनि जेके उहे वरी ॾोही खे परणाईंदियूं आहिनि। पोइ इन हिसाब सां ॾाढो हिकिड़ो शुगुल थींदो आहे हिन सिंध ॾियारे ते। सो मालिक जा करम आहिनि, हीअ असांजो 12 महीने में अचे थो त इन में असांजी ख़ुशी आहे, असां फ़नकारनि जी बि ख़ुशी आहे, त वरी बचनि जी बि ख़ुशी आहे। हिन ईद आहे ऐं सुठा सुठा कपिड़ा पाइनि था, गज पाइनि थियूं असां जेके घर वारियूं या मतिलबु मायूं, ऐं इहो बांधणियूं गंदियूं इहे जेके आहिनि पुराणा कंदा आहिनि। सिंध जा रंग आहिनि, इहे सिंध जी सकाफ़त जा रंग आहिनि। माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। तमामु मुश्किल बि आहे वॼाइण। जी बिल्कुलु। ऐं सुर त वरी कमाल जा आहिनि हिन जा। सिंध जा हुई बि रंगनि सां भरियल आहे, पर हे बि हिकिड़ो रंग तमामु बहितरीन रंग आहे। न त रुगो हीअं हणंदासीं त उहो आवाज़ न निकिरंदा। हा बिल्कुलु लाज़मी ॻाल्हि आहे इहो। त अगरि हीअं तव्हां हिनखे वॼायो केरु न वॼाए सघंदो, केरु बि वात रखंदो, रुगो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त नज़र अचे पियो त काफ़ी मतिलबु मुश्किल आहे। सिखण में बि 3 महीना लॻी था वञनि। जेको आहे उहो माना स्पोर्ट्समैन आहे न, उन्हनि सां बि वधीक स्टैमिना। महिरबानी साईं, अलाह आबाद कयो। असां बि महिनत कयूं था। असां सकाफ़त जा ॾियार में असां चऊं था हीअ सिंधदार आहे शइ, असां खां पोइ बि वॼाईंदा रहनि असांजा जेके। अच्छा नदीम भाई, स्पोर्ट्स को अगर सकाफती रंग दिया जाए तो जब हम स्पोर्ट्स और सकाफत को मिलाते हैं तो फिर हमारी सिंधी सकाफती जो खेल हैं तो उनकी बात आती है। उन पे हमने प्रोग्राम भी किया था, आप भी थे वहाँ पे मौजूद थे। क्या देखते हैं कि जो हमारी जो सकाफती खेल हैं उनको और कितनी प्रमोशन की ज़रूरत है? क्योंकि हम देखते हैं कि हमारे जो सकाफती खेल हैं वो महदूद बड़े हैं। जैसे मल्ल की बात होती है तो वो हमारी मेलों तक महदूद है, और इस तरह की जो हमारी खेल हैं सकाफती वो ऊपर लेवल तक नहीं जाते। इसकी क्या वजह है? देखिए, उसके लिए सबसे पहली चीज़ जो हुई है वो तो एक तो हम अपने कल्चर को भूल गए हैं।
मतलब हम सिंधी लोग जो सिंध में जो भी रहता है वो सिंधी है, चाहे वो किसी भी ज़बान से ताल्लुक़ रखता हो, बेशक चाहे मैं क्यों ना हूँ। तो हम लोग अपने कल्चर को भूल गए, हमने अपनी जो कल्चरल मकसद एक्टिविटीज़ थी उनको बहुत कम किया, जिसकी वजह से क्या हुआ कि ये गेम जो है वो बहुत महदूद इलाकों में रह गए, महदूद हो गए गेम्स। अब जो बाकी की जो फाइट थी, जैसे आपने सिंध ओलंपिक है या पाकिस्तान ओलंपिक है या इंटरनेशनल ओलंपिक एसोसिएशन है, उन गेमों तक इनकी रसाई नहीं है। अब इसके लिए बाकायदा जो है एक मुहिम चलानी चाहिए कि भाई जैसे मल है, ठीक है ना, अब उन्होंने क्या किया, इस गेम को डिज़ाइन कर दिया है, दूसरे तरीके कुश्ती दे दिया, ठीक है। हमारे यहाँ कोटी कोटी होती है, वहाँ पर कबड्डी शुरू हो गई, ठीक है। वो क्या है, गेम को थोड़ा सा चेंज किया उन्होंने, उसका गेम के रूल्स चेंज कर दिए, चीज़ें चेंज की। तो इन गेमों को भी अगर शामिल किया, सिंध गेम्स या जो आपने बताया कि मेले वगैरह में ये गेम्स होते हैं, अदरवाइज़ तो मैंने भी बहुत कम देखा है, क्योंकि मेरा भी 20-25 साल से ताल्लुक़ है स्पोर्ट्स से। या फिर कोई ऐसी कोई गवर्नमेंट की एक्टिविटी होती है तो उसमें ये गेम जो है वो ज़रूर। फिर मेरान टीवी ने भी एक दफ़ा जो है मल के मुकाबले करवाए थे कासमाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में, जब भी मैं आया था मैंने देखा था जी। मेरान टीवी तो वक्तन फवक्तन ये करवाते रहते हैं। हाँ बिल्कुल, हाँ कोटी कोटी था, मल भी करवाया इन्होंने कई जगह पे, उसको भी मकसद देखा था। तो कोटी कोटी जो है वो स्पेशली मेरान टीवी ने स्पॉन्सर किया था मेरे ख्याल से कासमाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में। तो इस किस्म की एक्टिविटीज़ जो है वो करनी चाहिए पूरे सिंध में, और गवर्नमेंट को भी उसमें जो है बाकायदा इसका बजट रखें और ऐसे प्लेयर्स को जो है वो हाईलाइट करें, उनको जो मकसद जॉब्स दें, जो होता है तरीक़ाकार दूसरे प्लेयर्स के साथ। जैसे क्रिकेट में PIA दूसरे डिपार्टमेंट उठा लेते हैं, इन प्लेयर्स को कोई उठाता नहीं है, तो वो क्या है, इनके नामसाइद हालात होते हैं, जॉब का भी इशू होता है और घर भी चलाना होता है, सारी चीज़ें। तो अगर गवर्नमेंट सरपरस्ती करेगी तो ये गेम बहुत ज़्यादा ऊपर जाएंगे। अच्छा, जापान में हम देखते हैं वहाँ भी तो उन्होंने बड़ा उसको मॉडिफाई किया है और बड़ा उसको लोग फॉलो करते हैं, ऑल ओवर द वर्ल्ड पसंद किया जाता है। तो आखिर क्यों फिर हम भी देखिए, जा सकता है, बिल्कुल जा सकता है, क्यों नहीं जा सकता है। इसकी सबसे पहले तो जैसे हमारी सिंध की एसोसिएशन है या फेडरेशन है वो बने, फिर पाकिस्तान की बने, ठीक है, फिर इसको रिकग्नाइज़ करवाए सैफ गेम में या दूसरे जो कॉमनवेल्थ गेम्स होते हैं, ओलंपिक होते हैं, उसमें रिकग्नाइज़ करवाएं। इसके लिए बाकायदा जो है आप आवाज़ उठाएंगे, भाई हमारे यहाँ भी जो अब सैफ गेम्स होते हैं, जिस मुल्क में गेम्स होते हैं सैफ गेम हो या ओलंपिक, उनको जो है ये मकसद लिबर्टी दी जाती है कि आपने जो है 3 से 4 गेम जो है अपने खुद के आप चूज़ करके वो करवा सकते हैं, तो उसमें रखा जाए इनको सेफ गेम के अंदर। हमारे यहाँ पाकिस्तान में 89 में सेफ गेम्स हुए, उसके बाद हुए नहीं हालात की वजह से, फिर वो इंडिया का भी थोड़ा सा वो रहता है प्रेशर। तो ये गेम बिल्कुल ऊपर जा सकते हैं और इनको हम जो है, बड़े खूबसूरत गेम है ये, ठीक है ना। इसमें देखें जोर आजमाई का भी है, दाव पेच का भी है, ठीक है ना, टेक्निक भी है, इसमें स्ट्रेटजी भी है, टीम गेम भी है या इंडिविजुअल भी है, तो सारी चीज़ें मौजूद हैं। सिर्फ क्या है थोड़ा सा हाईलाइट करने की। और जब हम कोई चीज़ देख लेते हैं ना, फर्स्ट टाइम देखते हैं तो हमें थोड़ा सा awkward लगता है, वो जब हम देखते रहते हैं तो वो यूज टू हो जाते हैं, वो चीज़ अच्छी लगने लगती है। तो इसको जो है टेलीविज़न पर दूसरे मीडिया के थ्रू भी हाईलाइट करना चाहिए। बिल्कुल नाज़रीन, तमामु घणो पसंदि कयो वञे थो हिन रांदियुनि खे, पर थोरो आदम तवज्जो आहे। अगरि हुकूमत थोरी वधीक तवज्जो ॾे, स्पोर्ट्स डिपार्टमेंट जीअं असां प्रोग्राम कयो त हुन में असांखे ॿुधायो जेको मल वारो त असांखे जेके कोचिस खे पघार आहे, जेके 20-22 कोच आहिनि पूरे सिंध में, उनखे 11,000 रुपया पघार ॾींदो। जी बिल्कुलु। अच्छा, असां वटि ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक गुलाम कादिर मौजूदु आहे, हिननि खां गीत ॿुधूं था। वो 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 आ ला 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 वो तम खराब जगह तम याद लगुजी तू मिया निर्मल तुझो नाम मूंखे 8 पैर में जी लतीफ़ उछल सिंधड़ी आबाद हुजई अला। तेरे पवदी शान चवदी शान, तेरे पवदी शान चवदी शान, रही वन रात बंबोर में अल्लाह, रही वन रात बंबोर में, तेरे पवदी शान।
आर्य जा मजा ला 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 ओ उठत आर्य जा मजा ला आर्य जा मजा सरत्यूं जा मजा भेनर जा मजा उनल जा मजा वागू वठंदी सान चवंदी सान वागू वठंदी सान चवंदी सान रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में पेरे पवंदी सान सा सा ग रे सा 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 नी नी सा 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 ग रे सा प ग म प ग म प सा नी ध प ध म प ग म प ग म ग रे सा ग म ग रे सा ग म ग रे सा सा ध ध नी नी प व ध ध म प प व ग ग म म रे रे ग ग सा ग म ध नी सा ग म ध नी सा ग म ध नी सा रोज़ो पाक रसूल जो अला ला 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 हो ला रोज़ो पाक रसूल जो अला सोहणे रसूल जो मिठड़े रसूल जो पाक रसूल जो सोहणे रसूल जो चौठ चुमदी सान चवदी सान चौठ चुमदी सान चवदी सान रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में पेरे पवदी सान अदियों शाह लतीफ जे अला ला 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 हो ला वो पिट जो घोट लतीफ जे अला सोहणो लतीफ जे घोट लतीफ जे लाल लतीफ जे घोट लतीफ जे लोचे लहदी सान चवदी सान लोचे लहदी सान चवदी सान रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में ला ला सान चवदी सान ला 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 ज़बरदस्त सर ॿियो ॿुधायो तव्हां कीअं सकाफ़त जे ॾियारनि में ॿियो तव्हांजी छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि सकाफ़त जे ॾियारनि में असां वटि ज़िले नवाबशाह में मच कचहरियूं थींदियूं आहिनि पोइ उन मच कचहरियुनि में अञा ताईं असां वटि शइ मौजूदु आहे पोइ उन मच कचहरियुनि में गुजारतूं डोर बेत नड़ बेत ते या बांसुरियुनि वारा ईंदा आहिनि सिंध जो साज़ बीन आहे बीनुनि वारा घुराईंदा आहियूं चंग वारा घुराईंदा आहियूं पोइ असांजे इलाइक़े जे जेके ॿराड़ीअ वारा इलाइक़ा आहिनि अक्सर करे माना ॾींहं विरहायल हूंदा आहिनि बाबा अॼु असां रखी आहे सुभाणे तूं रख परीहं तूं रखी ईअं ई पोइ पाण में जेको आहे सो सकाफ़त ते बि ॻाल्हाईंदा आहियूं मुंहिंजे मुर्शिद लतीफ़ ते बि कचहरी थींदी आहे अक्सर करे असां वटि अच्छा इन्हनि कचहरियुनि में ॾाह बि हूंदा आहिनि जेके ॾाह वारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि बिल्कुलु 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 असां वटि पंहिंजे इलाइक़े जा ई खोड़ सुघड़ आहिनि फ़क़ीर अली गुल भट्टी सिंध जो वॾो नालो आहे उहे हूंदा आहिनि नड़ बेत ते जोखिया आहिनि असां वटि उहे नड़ बेत ते जेको आहे सो डोर बेत ॿुधाईंदा आहिनि गुजारतूं माना मग़रिब महिल कचहरी शुरू थींदी आहे सिज उभरी वेंदो आहे ख़बर कान पवंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु तमामु ज़बरदस्त ऐं अहिड़ियूं कचहरियूं जंहिं महिल थींदियूं आहिनि सकाफ़त जा रंग में हुजनि तमामु घणो मज़ो अची वेंदो आहे बिल्कुलु जी बिल्कुलु अच्छा असां तमामु तव्हांजी महिरबानी जो असां वटि तव्हां आयो पंहिंजो कीमती वक़्तु कढी छा मैसेज ॾींदव तव्हां नदीम भाई आपका मैसेज सकाफत और स्पोर्ट्स को मिला के और हमारी अगर कोई कामयाबी है या नाकामी है उसके पीछे हमारे ट्रेडिशन का कल्चर का
उसका बहुत बड़ा हाथ होता है। तो हम अपने जो कल्चर को भूलते जा रहे हैं, नई चीज़ों में आते जा रहे हैं। दुनिया एडवांस हो रही है, ठीक है, बाकी आप मुल्कों को भी देखें, वो अपने कल्चर को जो है फॉलो ज़रूर करते हैं। तो ये मेरा मैसेज है हमारे सिंधी भाइयों को कि भाई आप लोग जो अपने कल्चर को फॉलो करें। बहुत खूबसूरत है, आई कैचिंग है, नज़रों को भाता है, दिल को भी भाता है, हर चीज़ें हैं इसके अंदर, तो आपको फॉलो करना चाहिए। और गेम के हवाले से ये है कि हमारे जो कल्चरल गेम है, गवर्नमेंट से मेरी गुजारिश है कि भाई वो उनको भी जो है वो हाईलाइट करें किसी भी तरीके से, उसके लिए बजट बनाएं। आप सिंध में कोई 1-2 मरतबा एक्टिविटीज़ करवा दें ताकि जो नई जनरेशन है उसको भी पता लगे कि हमारे जो वो ट्रेडिशनल गेम्स कौन कौन से हैं। ज़बरदस्त, वेरी गुड तमामु मैसेज। बहितरीन। अच्छा, गुलाम कादर बि असां वटि मौजूदु आहिनि। तव्हां छा मैसेज ॾींदो अॼु जो जीअं एॾो ख़ूबसूरत ॾींहुं आहे, सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया असां? जी जी, ऐं इहो ई मैसेज ॾींदुमि त अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि हर प्लेटफॉर्म ते, ईअं न त मेरान टीवी ते, हर प्लेटफॉर्म ते सिंध जा प्रोग्राम थियणु खपनि। उते ॾाहनि खे ॿुधणु खपे। हीअ जेका कचहरी आहे इहा असांजे सिंध जी सकाफ़त जो हिसो रही आहे। सो इहे कचहरियूं मच कचहरियूं थींदियूं रहनि ऐं उमेद थो कयां त इन मां जेको आहे सो वरी जेका सिंध जनम वठंदी न उनखे सॼी दुनिया ॾिसंदी। ज़बरदस्त, बेहतरीन मैसेज। जी, वली मोहम्मद साहब बि असां वटि मौजूदु आहिनि। तव्हां छा चवंदव असांजे कल्चर जे हवाले सां, कहिड़ो मैसेज ॾींदो? कल्चर साल ब साल थींदो त असां फनकारनि खे एॾी ख़ुशी थींदी आहे कि अॼु सिंध ॾियारो थींदो, अॼु हुते कचहरी थींदी, हुते थींदी, पोइ उन में असांजी रोज़ी बि वधंदी आहे। अॼु जीअं ही ॾियारो आयो आहे, ही पहिरियों महीनो, उन खां वठी असांखे छॾ न आहे, राति जो रोज़ाने असांजी कचहरी आहे, त रोज़ी बि वधे पई ऐं ख़ुशी बि थिए पई, निर्वार बि थिए पियो। वरी मेरान टीवीअ जो असां शुक्रगुज़ार आहियूं जेको असांखे हमेशह लाइ असांखे न ऐं अॻिते आंदो आहे। बिल्कुलु, मेरान टीवी खे त क्रेडिट वञे थो त जेको लोकल टैलेंट आहे सिंध जो उनखे खणी अचणु पूरी दुनिया जे आॾो, इहो तमामु वॾो क्रेडिट वञे थो मेरान टीवी ते। हाँ, स्पोर्ट्स में हो, किसी भी शोबे में हो, उनका मेरान टीवी का है कि वो हमेशा जो टैलेंट जो है वो हाईलाइट करते हैं, वो लेके आते हैं और सारी दुनिया उनको देखती है। जी बिल्कुलु। अच्छा नाज़रीन, जीअं त तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त असांजो जेको ही सकाफ़ती ॾियारो आहे इहो असां उन्हनि जे नाव बि कयो हुयो जेकी असांजा पंहिंजो ॿोॾि मुतासिरीन हुया, मतिलबु ॿोॾि में उन्हनि जा नुक़सान थिया हुया या जेकी बरसातियुनि में जेकी मुतासिर थिया, असां उन्हनि जे बि नाले कयो हुयो ऐं उन्हनि जे लाइ बि असां दुआ गो आहियूं ऐं उन्हनि जे लाइ ख़ुशियूं आहिनि। ऐं अहिड़ा मेला मलाखड़ा ऐं शादमाना अलाह कंदो त जारी ऐं सारी रहंदा, ईअं ई कचहरियूं रहंदियूं, इहे ई मोहबतूं हूंदियूं, इहे ई अंगण हूंदा। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदव। अल्लाह वाहिद।